अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीरी सी आयो मेहरान टीवी न्यूज़ अयाम है सायरा ज़मीर। सबका पेरी एक नज़र खास खबरों ते। सिंध जी 1400 अरब रुपयनि जी टैक्स फ्री बजट अॼु पेश कई वेंदी। सरकारी मुलाज़िमनि जी पघारुनि ऐं पेंशन में 25% वाध जो इम्कान। मज़दूरनि जी घटि में घटि उजरत 25,000 रुपया मुक़रर करण जी तजवीज़। तालीम लाइ 240 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़। अमन अमान लाइ 105 अरब ऐं सिहत लाइ 172 अरब रुपया रखण जो इम्कान। सिंध में 6 खां 8 जमाई ताईं स्कूल खुली विया। कोरोना SOPs तहत तालीमी इदारनि में 50% हाज़िरी। सॼे मुल्क में कोरोना पाबंदियुनि में अॼु खां नरमी। ऑफिसुनि में 100% हाज़िरी। बाज़ारूं हफ़्ते में रुगो हिकु ॾींहुं बंदि रहंदियूं। सिंध में आचर जे ॾींहुं कारोबारी सरगर्मियूं बंदि रखियूं वेंदियूं। पाकिस्तान में कोरोना केस मुस्बत अचण जी शरह घटि थी 2.4% थी वई। 25,039 टेस्टूं कयूं वयूं। 838 केस मुस्बत आया। 24 कलाकनि दौरान कोरोना जो शिकार वधीक 59 मरीज़नि दम ॾेई छॾियो। शिकारपुर पुलिस तरफ़ां ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां अगवा थियल 5 ॼणनि खे बाज़ियाब कराइण जी दावा। बाज़ियाब थियलनि में सुहारो पहोड़, इनायतुल्ला, मुजीबुल्ला, अब्दुल हई ऐं मांझी शेख शामिल। पुलिस जो चवणु आहे त धाड़ेलनि पुलिस जे दबाव बाद मुख़बियनि खे छॾे ॾिनो आहे। सखर में पुलिस तरफ़ां मुक़ाबले में हिकु धाड़ेल मारण जी दावा। पुलिस जो चवणु आहे त खीरथर केनाल लिंक रोड ते गश्त दौरान धाड़ेलनि सां मुक़ाबलो थियो। फायरिंग जी ॾे वठ में हिकु ॼातल धाड़ेल मारिजी वियो आहे। मारिजी वियल धाड़ेल वटां हथियार ऐं गोलियूं हथ आयूं आहिनि।